जंहिं बि माण्हू कॾहिं कोई किताबु पंहिंजी पसंदि जो पढ़ियो हूंदो उहो सुठे नमूने में ॼाणे सघे थो कि उन में उनखे केतिरो लुत्फ़ु आयो, केतिरो उनखे उन मां ताज़गी मिली या छा छा फ़ाइदो थियो। रीडिंग में हिकु ग्रेटिफिकेशन मिलंदी आहे, लज़त मिलंदी आहे। लज़त तव्हांजे सपननि जी ख्वाबनि जी थी सघे थी, तव्हांजा जेके वीचार मंथन जेको हलंदो आहे असां विलोड़ींदा आहियूं उनजी कॾहिं जीअं जया चयो कि ओड़ो तव्हांखे लॻंदो आहे कि हे असांजा ई ख़्याल आहिनि, तव्हांजा जज़्बात आहिनि, तव्हांजा इमोशन्स आहिनि जेके बि, ऐं सेक्शुअल ड्राइव्स आहिनि या आंध मांद आहे मेंटल, उनजी तव्हांखे उन में सेटिस्फेक्शन मिलंदी आहे, ग्रेटिफिकेशन मिलंदी आहे। ऐं इन जा फ़ाइदा बि काफ़ी आहिनि। उन मां असांखे मालूमात मिलंदी आहे, असांखे तनक़ीद करण जो हिकु सलाहियत पैदा थींदी आहे। जॾहिं असां कोई घटना या कोई हादसो पढ़ंदा आहियूं, काई सिचुएशन पढ़ंदा आहियूं त ज़रूरी न आहे जे राइटर लिखियो आहे त असां बि उन ई हिसाब सां सोचूं। त कई बार असां इहे सोचींदा आहियूं, जीअं अंजाम जी बि ॻाल्हि थी कि अंत कीअं थियणु घुरिजे, त हिननि चयो हीअं थियणु घुरिजे, हुननि चयो हूअं थियणु घुरिजे, जेको तव्हांखे हीअं कंहिं सोच में छॾे वञे। त उन सां गॾु तव्हांखे हिकु कंपेरेटिव हो बि ईंदो आहे कि तव्हां तनक़ीद करे सघो था कि न हे हीअं न हीअं थियणु घुरिबो हुयो। उन हिसाब सां जॾहिं असां किताबु पढ़ंदा आहियूं त असांजो ब्रेन जो पावर बि वधंदो आहे, कंसंट्रेशन वधंदी आहे, असांजी स्ट्रेस घटि थींदी आहे किताबु पढ़ण सां। ऐं जीअं चयोसीं भई इलेक्ट्रिक मीडिया खे इस्तेमालु कयूं त पर किताबु पोर्टेबल बि आहे कि असां किथे बि खणी वञी सघूं था। जीअं ट्रेन में माण्हू पहिरें सफ़र कंदा हुया त किताबु पढ़ंदा हुया, जॾहिं बि अकेला हूंदा हुया किताबु पढ़ंदा हुया। हाणे ॿिया ज़रिया ॾाढा अची विया आहिनि, इन करे असां उहो नथा पढ़ी सघूं पिया, पर इन सां मेमोरी बि वधंदी आहे। मेमोरी जेका आहे असांजे वजूद खे हिकु मायने ॾींदी आहे, छो जो जेसिताईं मेमोरी न हूंदी एसिताईं असां पंहिंजे वजूद जी कंटिन्यूटी खे, तसलसल खे बरक़रार नथा रखी सघूं। अगरि असांखे इहो यादि ई न हूंदो कि कल्ह छा थियो त असां पंहिंजे वजूद खे अॻिते कीअं हलाईंदासीं, है न। त इहो बि असांखे उन में मेमोरी जी घटनाऊं यादि रहनि थियूं। एॾियूं किताबूं उन्हनि जा रेफरेंसिस असां ॾियूं था पिया। त पढ़ाई इन रीडिंग जो जेको आहे एॾा फ़ाइदा आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि हिन जो कोई साइड इफेक्ट न आहे। उन खां पोइ मां थोरी रिसर्च करे आई आहियां त उन ते बि मां ॿुधाईंदमि कि अॼुकल्ह रीडिंग राइटिंग जे प्रति, मां साइकोलॉजिस्ट आहियां, त स्कूल में मां जॾहिं वेंदी आहियां त उते मूंखे मोस्टली इहे ई कंप्लेंट्स मिलंदियूं आहिनि कि ॿार लिखणु नथा चाहिनि ऐं पढ़णु नथा चाहिनि पिया। त उन जा काफ़ी रीज़न्स आहिनि जेके उन्हनि खे ॿुधाइण जा आहिनि, पर जेको डिक्लाइन असां वटि थियो आहे उन में 2015 में जेको सर्वे थियो आहे उन में ॾिठो वियो आहे कि 57% खां वठी 43% एडल्ट्स में रिड्यूस थी आहे रीडिंग। ऐं उन जा जेके रीज़न्स कढिया विया आहिनि वो ग्रोथ ऑफ टेक्नोलॉजी, मतिलबु टेक्नोलॉजी जेका अॻिते वधी आहे उन में बुक पब्लिकेशन बि पहिरें खां कम थी आहे, घटि थी आहे। एप्स, गेम्स और यूट्यूब जेको आहे उहो 32% वधी वियो आहे। इहो bbc.com जेको आहे रिसर्च कई आहे जंहिंमें इहे आंकड़ा आया आहिनि। लेकिन हिकु सर्वे इहो बि कयो वियो आहे कि असां जॾहिं हिननि चयो कि असांजो छा फ़र्ज़ु आहे कि असां कहिड़े टाइप जो लिटरेचर हमेशह इनकलाबी रही चुको आहे, रहंदो अॻिते। छो जे जॾहिं जंगूं लड़ियूं वेंदियूं हुयूं त तलवारनि सां लड़ियूं वेंदियूं, तॾहिं इहा ॻाल्हि चई वेंदी हुई कि कलम जी नोक तलवार खां बि तेज़ हूंदी आहे। त 1947 खां वठी जॾहिं खां आज़ादी जी जंग थी तॾहिं असांजे काफ़ी शाइरनि ऐं अदीबनि जेको आहे हुन में काफ़ी वॾो किरदारु अदा कयो आहे। त हाणे बि असां इहो किरदारु अदा करे सघूं था। कई बार कुझु माण्हू इहे चवंदा आहिनि कि भई स्वांत सुख आहे, असां पंहिंजे लाइ लिखूं था ऐं उन ई बसि सिंध खे ई पकड़े वेठा आहियूं या कुझु आहे। त जेके एक्सपेरिमेंटल लिटरेचर आहे जंहिंमें माण्हू कुझु नओं लिखनि था, बोल्ड स्टोरीज़ लिखनि था, बोल्ड टॉपिक्स खे छुअनि था, त असां बि कुझु अहिड़ी कयूं। छो जो हे रिसर्च मूं वटि आई आहे कि जेके एडल्ट्स आहिनि उहे अॼुकल्ह रियलिटी पढ़णु चाहिनि था पिया, ऐं फिक्शन में उन्हनि खे एॾी दिलचस्पी न आहे। उन्हनि जे आसपास जेको कुझु घटे थो उहो पढ़णु चाहिनि था ऐं रियल लैंग्वेज इस्तेमालु करणु चाहिनि था। तव्हां किरदार निगारी ते जॾहिं हिननि ॻाल्हायो त जेको किरदारु जहिड़ो आहे, अगरि उहो किरदारु कंहिं निम्न स्तर
स्तर जो आहे, घटि लेवल जो आहे, उहो गार ॾेई करे ॻाल्हाए थो त उनखे उअं ई प्रेज़ेंट करणु घुरिजे। इहा हूंदी आहे हिकु ख़ूबसूरत किरदार में ॻाल्हि, नेचुरलिटी। ऐं अॼुकल्ह जा एडल्ट नेचुरलिटी एंड रियलिटी ॿुधणु चाहिनि था, उनमें थोरो सेक्स स्टफ बि हुजे। इहो बि ॾिठो वियो आहे उन में फैक्टर के उहे इहो बि कुझु चाहिनि था कि प्यार मोहबत जूं या सेक्स जूं थोरी घणियूं ॻाल्हियूं हुअणु घुरिजनि। ऐं उहे चाहिनि था कि अहिड़ो कुझु स्टफ हुजे जंहिंखे असां पंहिंजे दोस्तनि जे विच में आराम सां ॻाल्हाए सघूं, ताकि असां रूढ़ीवादी न चया वञूं। जीअं अॼु अगरि असां वञी करे सिंध जे इतिहास ते कंहिं ग्रुप में ॻाल्हायूं था, चवनि क्या बकवास कर रहे हो, है न, कुझु नया बोल। त इन टाइप जी रिसर्चिस आयूं आहिनि जंहिंमें हुननि जी पसंदि नापसंदि खे असां महसूसु करे सघूं था। त मां ईअं चाहियां थी, मां हुकुम त नथी ॾियां, पर मां ईअं चाहियां थी कि जेॾा बि हिते साहित्यकार अदीब वेठा आहिनि, असां बि कंहिं अहिड़े नए हुनखे मौज़ू खे छुए सघूं था जेको अॼुकल्ह जा नौजवान पढ़णु चाहिनि था पिया। उहो कहानी जे रूप में हुजे या इन नॉवेल जे रूप में हुजे, या असांजूं जेके ग़ज़लां बि हुजनि उहे पुराणे इश्क मोहब्बत जे दौर खां ॿाहिरि निकिरी अगरि मॉडर्न मौज़ू ते अची वञे थी त इहो असांजो फ़र्ज़ु आहे कि असां उनखे पूरो कयूं।